नाज़रीन, सखर में कोरोना वायरस सबब औरत फोत थी वई है। फोत थी वियलनि जो अंग वधी 20 थी वियो। तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां राब्ते में आहे सखर मां रिपोर्टर फरीद सूमरो। जी फरीद, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, सखर में कोरोना वायरस जे जेको केस जेके आहिनि उहे वधण खां पोइ डिप्टी कमिश्नर ऐं हेल्थ डिपार्टमेंट कुछ इलाइक़नि खे जेको आहे उहो शिमाल लॉकडाउन करे सील कयो हो, जंहिंमें ही इलाइक़ो बि शामिल आहे नुसरत कॉलोनी, कुंभार पाड़े जी रहवासियुनि मसबाद नुसरत जेका 50 खां 58 साल उन जी उमिरि ॿुधाई पई वञे, उहा आइसोलेशन वार्ड सखर जे सिविल अस्पताल में अॼु जेको आहे उहा फोत थी वई आहे। उनखे जेको आहे कोरोना वायरस जी जेका आहे उहा टेस्ट कराइण खां पोइ उहा पॉज़िटिव आई हुई, जंहिंजो जेको आहे उहा वेंटिलेटर ते हुई ऐं उहा अॼु जेका आहे फोत थी वई आहे। पर अहिड़े ई नमूने सां जेको आहे त अॻु में ई जेको आहे सखर जे जेको आहे डिप्टी कमिश्नर 5 इलाइक़ा जेके आहिनि उहे सील कया हुया, जंहिंमें सखर जो सिविल अस्पताल कुंभार पाड़ो आहे, रेलवे कॉलोनी ऐं उन सां गॾु जेको आहे मुख़्तलिफ़ जेके एरियाज़ आहिनि सखर जा वक़्तनि ब वक़्तनि उहे बंदि सील कया पिया वञनि। पर उन खां अलावा जेको आहे त माण्हुनि जी अचु वञु ऐं उन जी चुरपुर ते जेको आहे न का बि उन ते जेका आहे उहा हिफ़ाज़ती उपाउ न आहिनि वरिता विया, न ई जेको आहे हेल्थ डिपार्टमेंट पारां के हिफ़ाज़ती उपाउ वरिता विया आहिनि त माण्हुनि में उहा अवेयरनेस अचे। इन जे करे जेको आहे इहे केस वधी रहिया आहिनि। जी फरीद, तव्हांजी महिरबानी।